बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत सां हूंदो। सिंध जा मोती मटियारी चैप्टर प्रोग्राम नंबर 42 ऐं तव्हांजो पंहिंजो इमरान अली मेमण। चवंदा आहिनि सियासत ऐं सहाफ़त हिकु ॿिए लाइ लाज़िम ऐं मज़लूम आहिनि। अॼु जंहिं शख़्सियत जी चूंड मूं पंहिंजे प्रोग्राम में कई आहे, मटियारी जो पुराणो जियालो ऐं सीनियर सहाफ़ी मुनवर दायो उर्फ़ मुना भाई। अस्सलाम वालेकुम मुनवर। वालेकुम सलाम। ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? ख़ैरियत आहे? मज़े में माशाल्लाह। मुनवर नंढिड़ो हिकिड़ो प्रोग्राम शुरू कयो आहे तव्हां दोस्तनि लाइ। ज़ाहिर जेके सोशल वर्कर आहिनि, जेके पुराणा सियासतदान आहिनि, सहाफ़ी आहिनि, जिन शहर खे कंहिं बि क़िस्म जी सर्विस ॾिनी आहे उनखे उजागर करण लाइ। सभिनी खां पहिरीं मुंहिंजो तव्हां सां सवाल इहो हूंदो त शुरूआती तालीम केतिरी आहे, फैमिली में केरु केरु आहे, हिन वक़्तु छा पिया कयो? माशाल्लाह, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीनु प्रोग्राम हलंदड़ आहिनि ऐं असां ॾिसंदा आहियूं ऐं तव्हां हर शइ खे उजागर करियो पिया ऐं शख़्सियतुनि खे उजागर करियो पिया तमामु ऐं सुठे नमूने सां तव्हांजा प्रोग्राम हलनि पिया ऐं असांखे वणंदा आहिनि। जेको त माशाल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हिन वक़्तु मुंहिंजी तइलीम जेको सो तक़रीबन मुंहिंजो प्रोग्राम जेको हिन वक़्तु तइलीम मुंहिंजी आहे प्राइमरी खां मैट्रिक खां इंटर मटियारी में। ठीकु सर। इंटर कयो आहे सर? इंटर खां अॻियां न पढ़ी सघियो? न, इंटर खां अॻियां पढ़ी न सघियासीं छाकाणि जो मुंहिंजो वालिद साहिबु हो उहो ग़रीब मिस्किन माण्हू हुयो। अच्छा। ऐं पोइ उहो उन जे गुज़ारे वञण खां पोइ सॼा वज़न मुंहिंजे मथां अची विया हलिया ऐं पोइ पढ़ाईअ ते मूं जेको तवजो बंदि करे छॾियो छाकाणि ख़र्चु वग़ैरह जेको सो हुयो, इन करे जेको सो असां पढ़ी न सघियासीं। फैमिली में केरु केरु आहे ऐं ॿियो ॿार वग़ैरह केतिरा आहिनि सर? फैमिली में माशाल्लाह मुंहिंजो हिकिड़ो ब्रादर आहे, वॾो भाउ, ॿियो मुंहिंजो नंढो भाउ हुयो हम शिकिल मूं जहिड़ो। ऐं तक़रीबन हुनखे झाड़ा ई सम्झंदा हुआ माण्हू शहर जा। ऐं उन जो जेको हिन वक़्तु इंतकाल थी वियो, 25 साल थी विया ऐं उनखे मिठू करे सॾींदा हुया। ऐं असां ॿिन्ही जो जोड़ हूंदो, मटियारी जो मशहूरु जोड़ हूंदो असांजो। ऐं नाले में जेको हू मिठू त ऐं मुनू अहिड़े हिसाब सां असांजो जोड़ हलंदो रहो। ऐं हींअर उन 25 साल अॻु उनजो इंतकाल थी वियो, मिर्चा में एक्सीडेंट थियो, उन में इंतकाल थी वियो। हाणे मूंखां वॾो ब्रादर आहे ऐं उन खां पोइ मुंहिंजी सिस्टर आहे नंढी। असां 3 भाउर आहियूं, हिकु भाउ हिकु भेण। मतिलबु शादी भला हिकिड़ी थियल आहे, 2 थियल आहिनि, ॿार बचा केतिरा आहिनि, उन जे बारे में थोरो व्यूअर्स खे ॿुधायो। मुंहिंजी शादी जेको सो मूं कई आहे, मुंहिंजी घरवारी बेवा हुई। अच्छा। ऐं उनखे 3 औलाद हुया। अच्छा। ऐं उन जा जेको सो बेवा हुई, मूं ॾिठो त हुनजो धणी साईं कोन हुयो, घरवारो गुज़ारे वियो। त पोइ मूं जेको सो ॾिठो त हिकु न्याणी आहे जंहिंजो माना जो अलाह सवाइ ॿियो को सहारो कोन्हे। सही। इन करे मूं जेको सो उन सां शादी कई। अच्छा, कहिड़े सन में शादी कई सर? मूं 2016 में शादी कई। अच्छा, पोइ तव्हांजो पंहिंजो बि हुन मां को औलाद आहे या 3 औलाद उहे ई पालिया था? उहे ई 2 औलाद हुनखे घरवारी सां गॾु आहिनि। ठीकु। ऐं हिकु औलाद उनजी निणान वटि आहे। अच्छा। उहा जेका पाले पई ठटे पई। अच्छा। माना पोइ तव्हां मां औलाद उन्हनि खे न? माशाल्लाह। माशाल्लाह। पोइ उन्हनि ॿारनि जी सर तरबियत तव्हीं पिया कयो, पढ़ाई लिखाई सभु तव्हांजी ज़िम्मेदारी? जी बिल्कुलु, मुंहिंजे मथां पढ़ाई ऐं उहो संभालणु जेको सो सॼो सिस्टम मुंहिंजे मथां आहे। असल मुना भाउ मटियारी जा आहियो ताईं, मटियारी में ई पैदाइश थी तव्हांजी? जी, मुंहिंजी पैदाइश असल में मुंहिंजो वालिद साहिबु त मटियारी जो आहे। मुंहिंजी पैदाइश हाला में थी। अच्छा। ऐं उन खां पोइ मुंहिंजो वालिद साहिबु हाला में वर्क कंदो हुयो। ठीकु। ऐं वींजर को कमु हूंदो हो। अच्छा। तंहिं दौर में सोनियूं दुहिरियूं, सोना जूमक। अच्छा। उन दौर में उन ते उबड़ा चाढ़ींदो हुयो। अच्छा। ऐं वींजर को कमु कंदो हाला में। पोइ उन खां पोइ वरी हिते शिफ्ट थियासीं। मुना भाई, मूंखे जेसिताईं यादि आहे त तव्हां अख़बार फ़रोशी बि कई, मुंहिंजे ख़्याल में हाकर बि हुआ तव्हां के टाइम? बिल्कुलु। अञा ताईं आहियो? ऐं पहिरीं हाकर हुयुसि। अच्छा। माशाल्लाह। अख़बार खपाईंदो हुयुसि। ऐं ॻोठ में उहो टाइम मुंहिंजो बचपन हुयो। मुंहिंजो पीउ ग़रीब मिस्किन माण्हू हुयो। माशाल्लाह। ऐं उहो असांजी गुज़र सफ़र आमदनी घटि हुई त आउं हाकरीअ जो बचपन खां वठी इहो कमु करे 5 रुपया पंहिंजे घर आणींदो हुअसि, जीअं कमाईअ जो ज़रियो हिकिड़ो बणिजे।
जब सहाफ़त में अचणु मुनाबा कीअं थियो, कीअं शौक़ु थियो त सहाफ़त बि कई वञे? सहाफ़त ऐं उन खां पोइ जीअं मुंहिंजो भाउ मिठू गुज़ारे वियो त ज़राए आमदन मुंहिंजे वालिद साहब जा घटि हुया। सही सही। त मूं पंहिंजो हिकिड़ो फ़ोटू स्टूडियो खोलियो। नज़ीर सूमरो, उस्ताद नज़ीर सूमरो हैदराबाद जो प्रेस क्लब जो फोटोग्राफर हुयो, उन हिते मटियारी में दुकानु खोलियो हो। ठीकु। उन दुकान ते जेको सो मूं कमु सिखियो। पोइ कमु सिखण खां पोइ उहो फ़ोटोग्राफरी तंहिं दौर में ब्लैक एंड वाइट फ़ोटोग्राफरी जो कमु हूंदो। अच्छा माशाल्लाह। उहो सिखियो, उन में जेको सो आउं सिखी वियोसि। पोइ उहा फ़ोटोग्राफरी आउं शहर में बि कंदो हुउसि ऐं आस पास जे ॻोठनि में कंदो हुउसि ऐं स्टूडियो बि हूंदो हुयो। उन खां पोइ कुझु दोस्त साहब ई हूंदा हुआ ऐं उहे जेके से उन में माजिद में मणो हुयो, गुलाम हुसैन हाजाणो सिंधु अख़बार जो रिपोर्टर हूंदो हो। बिल्कुलु। पोइ उन दौर में ई मोबाइल टच मोबाइल कोन हूंदो हो, त उन दौर में फ़ोटोग्राफरी हूंदी हुई, फैक्स मशीन हुई, ख़बरूं फैक्स मशीन जे ज़रिए वेंदी हुयूं। फ़ोटोग्राफरी फ़ोटो कढी आहे जेको सो असां जेको सो उन्हनि खे ॾींदा हुआसीं। पोइ ईअं फ़ोटोग्राफरी हू मूंखे वठी वेंदा हुआ। क्राइम हूंदो को प्रोग्राम वग़ैरह जेको बि हूंदो उन में असल तव्हां सहाफ़त फ़ोटोग्राफर खां शुरू कई? फ़ोटोग्राफर खां। अच्छा, कहिड़ो सन हो सर? टाइम हुनजो थोरो ॿुधाइजो। तक़रीबन 1998। पोइ अख़बारुनि लाइ रिपोर्टिंग बि कई तव्हां? जी हा। कहिड़ियुनि अख़बारुनि लाइ ॿुधाईंदो? अख़बार जी रिपोर्टिंग सिंधु अख़बार इबरत ग्रुप जी माशाल्लाह, उन में अञा ताईं आऊं आहियां माशाल्लाह। ऐं विच में महिराण चैनल टीवी जो रिपोर्टर बि उन में तक़रीबन 1.5 खां पोणा 2 साल उन में बि रहियसि माशाल्लाह। पर पोइ उनजो हार्ड वर्क हो, 24 कलाक उनजो जेको चैनल जो कमु। सही 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 सही। पोइ थोरो आऊं बिज़ी सिस्टम जे करे पोइ इन करे मूं महिराण चैनल मां हथ कढी छॾिया। सियासत में कीअं अचणु थियो ऐं केतिरे टाइम खां सियासत में आहियो? सियासत मुंहिंजो बचपन खां वठी स्कूल जे ज़माने खां वठी हिकिड़ो शौक़ु। माना शागिर्दी सियासत में? शागिर्दी सियासत स्कूल जे दौर खां वठी सियासी तंज़ीमूं हूंदियूं हुयूं, उन में जेको सो असां जेको सो वर्क कंदा हुआसीं, मूवमेंट उठाईंदा हुआसीं शहर जे भलाईअ लाइ, शहर जे सुठाईअ लाइ जेके मसइला मसाइल हूंदा हुआ। उन में मूं हिकिड़ी सुजागवार तहरीक हिकिड़ी टीम शुरू उन सुजागवार तहरीक जो हिकिड़ो वजूद आहे मटियारी में। उन माहौल में असां सियासत शुरू कई ऐं जेको मटियारी शहर में जेके बि नौजवान शागिर्द हूंदा हुआ ॿारड़ा, उन्हनि जो असां जोड़ ठाहियो। पोइ असां जेको बि कमु कयो उन सियासत सुजागवार तहरीक खां वठी असां शुरू कयो। अच्छा, माना शुरू खां ई पीपल्स पार्टी में रहियो या ॿियनि पार्टियुनि खे बि जॉइन कयो हो? सुजागवार तहरीक स्कूल जो ज़मानो हुयो ऐं उहो स्कूल जो ज़मानो तक़रीबन असांजो इहो 96 खां 97 दौरो बचपन हो। उन टाइम में जेको सुजागवार तहरीक तंज़ीम हुई उहा हलाईसीं, जंहिंखां पोइ ऐं जेको सो पीपल्स पार्टी में जेको सो शमूलियत कई। अच्छा, हिन वक़्त ताईं पीपल्स पार्टी में कहिड़े उहिदे ते आहियो? ऐं पीपल्स पार्टी में पहिरियां त सीनियर वाइस प्रेसिडेंट हुयुसि डिस्ट्रिक्ट ते, सिटी मटियारी ते। ठीकु आहे। उन खां पोइ असांजो ई जेको सिटी जो सदर हुयो हाजी वली मोहम्मद मेमन, ठीकु, वली फिराई वारो उहो गुज़ारे वियो। अच्छा। उन खां पोइ ऑटोमेटिकली सदर गुज़ारे वियो त सीनियर वाइस प्रेसिडेंट सदर थी वियो। ठीकु। ऐं सदर थियण खां पोइ इहो सिटी जो उहिदो। ठीकु। पोइ वरी विच में भाॼियूं डिज़ाल्व थी वियूं। ठीकु। नयूं भाॼियूं तश्कील थी वियूं, यूसी लेवल ते, टाउन लेवल ते, ज़िले लेवल ते। पोइ उन में मटियारी टाउन जेको सो सिटी मटियारी बाडी अनाउंस पीपल्स पार्टी जी न थी, अञा ताईं बि न आहे मटियारी सिटी जी। मुनबा अक्सर 2 पोस्टूं मुंहिंजी नज़रुनि मां गुज़रंदियूं रहंदियूं आहिनि त फलां हंधि का नाली पई थिए, का तरक़ियाती कमु पियो थिए त उन जी 10 रुकनी टीम आहे या 5 रुकनी टीम आहे, फलां टीम आहे, फलां टीम जो मुनवरदा जो मेंबर आहे। इन जी छा हक़ीक़त आहे? इहो मामिलो छा आहे? असांजे व्यूअर्स खे ॿुधाईंदो। असल में आऊं
MPA डॉक्टर मखदूम रफ़ीक ज़मा जिन सां वेझड़ाए पाए ऐं उन जो आउं मीडिया कोऑर्डिनेटर रहियो आहियां ऐं ही मखदूम फ़ख़्र ज़मा साहब जिन जो मीडिया कोऑर्डिनेटर रहियो आहियां। पोइ जेको बलजादी निज़ाम ख़तमु थियण खां पोइ एडमिनिस्ट्रेशन जो दौरु अची वियो टाउन में ऐं उन खां पोइ साईं मखदूम फ़ख़्र ज़मा साहब जिन मटियारी में 10 रुकनी कमेटी जोड़ी हुई त टाउन जा जेके मसइला मसाइल शहरनि जा आहिनि, वाटर सप्लाई जो पाणी आहे, सफ़ाई आहे, स्ट्रीट लाइट आहे, ॿिया छोटा मोटा नालियुनि जा कम आहिनि, पेवर ब्लॉक आहे, इहे जेके शहर जा कराइणा आहिनि। माना इहो बल्दियाती इलेक्शन खां पहिरीं जी ॻाल्हि था कयो अथई? बल्दियाती हिन इलेक्शन खां पहिरीं। ठीकु सही आहे, एडमिनिस्ट्रेशन जो दौरु। ठीकु त पोइ उन में 10 रुकनी कमेटी साईं फ़ख़्र ज़मा साहब जिन जोड़ी हुई। माशाअल्लाह। उन में मूं उन में पंहिंजी एक्टिविटीज़ ॾेखारी, पंहिंजी महिनत ॾेखारी। जॾहिं की असांजा दोस्त 9 दोस्त ॿिया बि हुआ मेंबर हुआ, उहे बि गॾु हूंदा हुआ, साथ में गॾु हूंदा हुआ, सलाह मशवरनि में गॾु हूंदा हुआ। पर मटियारी शहर ते तवजो ऐं फोकस त मुंहिंजो घणो रहंदो हो। हर लिहाज़ खां गिटी पाड़ो महलो शहर हर हंधि मुंहिंजो फोकस रहंदो हो त जीअं मटियारी शहर में को सुठो कमु करे वञूं त को असांजो को साईं जिन जी बि इज़त थी वञे, असांजी बि इज़त थी वञे ऐं मटियारी जे माण्हुनि जा मसइला जेके छोटा मोटा आहिनि उहे बि हल थी वञनि। मोना भाई हिकिड़ो सवाल तव्हां खां सम्झां थो, मौज़ू खां हटी करे हूंदो पर लाज़मी व्यूअर्स ॾिसनि था, असांजा सहाफ़ी दोस्त बि काफ़ी ॾिसनि था। मटियारी में प्रेस क्लब न पियो बहाल थिए, छा सबब आहिनि ऐं कीअं इनखे बहाली जी तरफ़ खणी वञिजे? साईं मटियारी प्रेस क्लब पहिरीं जेको सो असांखे ठही मिलियो हो। ठीकु आहे। ऐं जेको सो उन दौर में तमामु सभु दोस्त असां सां गॾु हूंदा हुआ, पर तक़रीबन जॾहिं बिल्डिंग ठही वई प्रेस क्लब जी त काफ़ी दोस्तनि जूं अणबणतूं हुयूं बाडी जे हवाले सां ऐं ॿियूं जेको अणबणतूं हुयूं त उहो असांखे प्रेस क्लब में अलॻि अलॻि कमिरो ॾिनो वञे। हाणे प्रेस क्लब जा 4 कमरा हुया, 4 कमरा सदर जो, जनरल सेक्रेटरी जो, 2 कमरा असां करे छॾिया आम पब्लिक जे लाइ इते सहाफ़ी दोस्तनि ज़िद कयो त असांखे कमिरो बाए कमिरो ठाराए ॾिनो वञे। पोइ कमिरो बाए कमिरे जे लाइ असां जेको बजट आई पीपल्स पार्टी दौर में 6 लख रुपया फर्नीचर लाइ त असां फर्नीचर ॾिसी बि आयासीं। सॼे प्रेस क्लब लाइ हेठि मथे 2 पोर्शन हुआ, उन जे लाइ भाई ॻाल्हि कटियां थो तव्हांजी, छा था सम्झो प्रेस क्लब उहो जोड़ण में सभिनी खां वॾो हथु कंहिंजो हो? सही, प्रेस क्लब जोड़ण में मटियारी में शौकत मेमन कावश जो रिपोर्टर हिकिड़ो उन जो हथु, ॿियो मुंहिंजो हथु। माशाअल्लाह। ठीकु। असां ॿिन्ही खे इहो प्रेस क्लब हवाले थियो हो। असां ॿिन्ही खे इहा प्रेस क्लब जी नई बिल्डिंग ठाराए ॾियण लाइ जेको सो ॾिनी वई। पोइ असां 2 ॼणा जेको सो इन प्रेस क्लब खे असां ठाराए इन मंज़िल ते आंदो। पोइ वरी असां बाडी नई जोड़ी जंहिंमें माजिद मेमन खे असां प्रेस क्लब मटियारी जो सदर जोड़ियो। अच्छा, उहो सदर अञा ताईं आहे या उहे बॉडी वग़ैरह ख़तमु थी चुकियूं आहिनि? न, बॉडी त पंहिंजी जॻह ते आहे, त हाणे प्रेस क्लब इंक्रोचमेंट में ॾेई वियो त कोशिशूं हुयूं त वरी प्रेस क्लब रजिस्ट्रेशन कोन हो त बजेटूं जेको सो अचनि थियूं त उहे चवनि था त रजिस्ट्रेशन प्रेस क्लब न आहे त तव्हांखे बजेट असां कोन ॾींदासीं। पोइ हींअर माजिद मेमन प्रेस क्लब जी खे रजिस्ट्रेशन कराइण लाइ प्रोसेस में हलनि पिया, पर हाणे इहो वॾो प्रोसेस आहे, किथे रुकावटूं पवनि। न पर माना साईं ॻाल्हियूं हिते त अहिड़ियूं हलनि पियूं त को सीनियर सहाफ़ी प्रेस क्लब खे बहाल करण में रुकावट आहे, इन जे बारे में छा था चओ? न, रुकावट न आहे, असल में उन जी जेको सो कोशिशूं जारी हुयूं, पर कुझु दोस्त जेके नवां आया आहिनि उन्हनि जूं कोशिशूं आहिनि त हू जॾहिं बि कोशिशूं वठंदो आहे प्रेस क्लब खे जोड़ण में त पोइ किथे न किथे का न का हुन जे अॻियां नंढक अची वेंदी आहे, पोइ उहा शइ उते रुकिजी वेंदी आहे।
पोइ उहा शइ रुकिजी वेंदी आहे त पोइ दोस्तनि खे ख़बर अंदरूनी कान हूंदी आहे त मामलात छा आहिनि। पोइ ज़ाहिरी तौरु हिकिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि, अंदरूनी तौरु ॿियूं शयूं हूंदियूं आहिनि। पोइ ज़ाहिरी तौरु दोस्त ॾिसंदा आहिनि, उन्हनि खे ई अॻियां रखंदा आहिनि। न त सम्झो था त प्रेस क्लब न हुजण जे करे ॿिया जेके फोरम ऐं मीडिया हाउसिस ठहिया आहिनि, छा प्रेस क्लब न हुजण जी वजह आहे? सही, प्रेस क्लब हुयो तॾहिं बि इहे फोरम ठहिया हुआ। अच्छा अच्छा। ऐं जेको सो हुते जेको सो काफ़ी ऑफिसूं हुयूं। ठीकु। ऐं तॾहिं बि दोस्त असां वटि प्रेस क्लब ते घटि वेंदा हुआ ऐं आउं उन्हनि खे कोशिशि कंदो हुउसि त बाबा सभु दोस्त प्रेस क्लब ते वियो, पर सभु को पंहिंजी पंहिंजी ऑफिस तंहिं दौर में जोड़ियो वेठो हुयो। तमामु हिन वक़्तु बि उहे ई ऑफिसूं क़ाइमु ऐं दाइमु। माना सम्झो था त साहफ़ जी यकजहती पाण में न आहे? मूंखे जेको सो इहो साफ़ यकजहती ॾिसण में न पई अचे, छाकाणि जो हींअर बि 3 खां 4 ग्रुप आहिनि। हा, 4 मीडिया। हा, सही बात है, बिल्कुल। मीडिया हाउस आहे, को मीडिया फोरम आहे, को फलां, को फलां। सही सही। माना तक़रीबन जेकॾहिं 4-5 फोरम आहिनि। त मतिलबु छा था सम्झो तव्हां जो को किरदारु या जेके सीनियर सहाफ़ी आहिनि उन्हनि जो किरदारु को अदा करणु खपे न उन्हनि खे, इन्हनि सभिनी खे गॾु करण लाइ? सही, असां विच में मूं कोशिशि वरितियूं हुयूं, फ़र्ज़ वरितियूं हुयूं, उन में कुझु दोस्तनि बि फ़र्ज़ वरिता हुआ। ठीकु। त असां इन प्रेस क्लब खे जोड़ायूं ऐं जेको सो इन्हनि सभिनी सहाफ़ियुनि खे हिकु खणी हिकु प्रेस क्लब ते पहुचायूं। तमामु पर मसइला पैदा वरी बि इते ई था थिया त बाबा बॉडी खे टोड़ियो, मेंबरशिप ॾियो। बाबा पहिरीं प्रेस क्लब ठहे, रजिस्ट्रेशन थिए, उन खां पोइ मेंबरशिपूं थींदियूं, पोइ बॉडी मामला पोइ इलाही गया प्रोसेस त लेंदी आहे। हिन में तव्हांजो कोई शक न आहे। बिल्कुलु बिल्कुलु। दोस्त इन्हनि शयुनि खे सम्झनि कोन था। हिकिड़ो अना ऐं ज़िद रखी वेही रहिया आहिनि। वन मैन शो आहे त बाबा हिन माण्हू खे जेको सो अॻियां करिणो आहे, उहो हटायो ऐं नई बॉडी जोड़ियो। चलो, पंहिंजो सवाल वरी सियासत ते खणी ईंदासीं। छा था सम्झो ईंदड़ इलेक्शन में कंहिंजो पलड़ो भारी आहे सियासत जे हवाले सां? इंशाअल्लाह ताला मटियारी ज़िलो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो क़िलो रहियो आहे ऐं हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार खटींदा आहिनि, कामयाबु थींदा रहंदा आहिनि। ऐं मटियारी ज़िले मां मखदूम ख़ानदान तमामु जेको सो पंहिंजे काविशुनि ऐं कोशिशुनि सां उहे पंहिंजूं सीटूं कामयाबी तरफ़ खणींदा आहिनि, खटींदा आहिनि। ऐं उन टाइम में वॾा इतिहाद ठहंदा आहिनि मखदूम ख़ानदान जे ख़िलाफ़ु, पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु। पर हमेशह जीअं पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मखदूम ख़ानदान उन्हनि इतिहादनि खे जेको सो फेस करे पंहिंजे कामयाबी तरफ़ ईंदो आहे ऐं सीटूं माणींदा आहिनि। मतिलबु पीपल्स पार्टी जो एज़ अ सपोर्टर हटी वञो अथई हिकिड़ो मिसाल जे तौर ते, ठीकु आहे? आम माण्हू मटियारी जो उन में तई सम्झो था त जेके टिकेटूं ॾिनियूं आहिनि या पीपल्स पार्टीअ जेके उम्मीदवार हींअर मौजूदु आहिनि या पहिरीं जेके MP MNA रहिया आहिनि, मटियारी खे उहे सहूलियतूं, उहे मामला, उहे शयूं उन्हनि ॾिनियूं आहिनि जो अॻियां उन्हनि खे सिलेक्ट कयो वञे? सही, ॾिसो मटियारी में पहिरीं पीर सैयद नूर शाह हाशमी हूंदो हुयो, असांजो हाशमी ख़ानदान जो। त पीपल्स पार्टी उनखे टिकेट ॾींदी हुई। हिकु वारो मखदूम ख़ानदान खणंदो त हिकु वारो पीर नूर शाह हाशमी खे मिलंदो हुयो। ऐं तॾहिं माना जेको सो इहो हलंदा हुआ सिस्टम। उन खां पोइ पीर सैयद नूर शाह हाशमी जे वफ़ात थियण खां पोइ उनजो औलाद जेको सो आहे। पर पीपल्स पार्टी जो मटियारी में वॾो तक आहे ऐं लहंदी तक आहे, त उन लिहाज़ खां मखदूम ख़ानदान ॾिठो त हीउ तक वॾो आहे ऐं हिते ॿियो को बीहंदो त उहो सीट कढी कोन सघंदो। जीअं हींअर बलजाती इलेक्शन में टाउन मटियारी पीपल्स पार्टी जे हवाले हुई, पर पीपल्स पार्टी उहा टाउन हाराए वई। छा वजह उन जूं? उहे वजहूं कुझु अंदरूनी मामलात हुया, कुझु सेटिंगूं हुयूं, जंहिंजे करे जेके इहे शयूं असां ॿुधाए नथा सघूं। ठीकु आहे। अच्छा, हाणे अचूं था ज़ाहिर बलदियाती चूंडूं थी गुज़रियूं, ताल के चेयरमैन त ठीकु आहे, GDA जो आहे तव्हांजो। ज़िले ते तव्हांजो माशाल्लाह पीपल्स पार्टी जो चेयरमैन आहे, उन खां अलावा काउंसलर बि तव्हांजा पीपल्स पार्टी जा आहिनि। सम्झो था त मटियारी लाइ उहे बि कमु हींअर करे रहिया आहिनि या एज़ अ ग्राउंड ते त नज़र नथा अचनि? इन जी छा वजह आहे? असल में उहो ज़िले चेयरमैन जेको आहे मखदूम अहमद ज़मा साईं ऐं ज़िले जा काउंसलर आहिनि,
ऐं बलदियाती निज़ाम में अञा फुल फ्लेज पावर्स उन्हनि खे न आहिनि मिलिया ठीकु मथां वरी ही वॾियूं इलेक्शनूं अची वियूं आहिनि ठीकु त उन वजह सां जेको सो हू अञा ग्राउंड रियलिटी ते न आहिनि लॻा हाणे वॾियूं इलेक्शनूं कंप्लीट थी वेंदियूं त इंशा ताला मखदूम अहमद ज़मा साईं जिन बि नौजवान आहिनि ऐं जज़्बो रखंदड़ आहिनि इन खां पहिरीं मखदूम फ़ख़्र ज़मा साहिबु जिनो आहे ज़िले चेयरमैन उन पूरो ज़िले ते कमु कयो आहे हर यूसी वाइज़ ज़िले मेंबर खे पंहिंजे बजटुनि मां उन्हनि खे बजटूं ॾिनियूं स्कीमूं ॾिनियूं हर यूसी में जेको सो उन्हनि कमु कराया आहिनि मेंबरनि ज़िले काउंसिल जे मेंबरनि त हाणे मखदूम अहमद ज़मा साईं जिन बि उन ई लाइन ते अचनि पिया पर हाणे वॾियूं इलेक्शनूं आहिनि इन करे थोरो स्पेस थी वियो आहे त अॻियां इलेक्शन गुज़रण खां पोइ ऑन ग्राउंड ते साईं जिन ईंदा। माना साईं आख़िरी हिकिड़ो सियासी सवाल उन खां पोइ हिकिड़ो ॿ सवाल करे प्रोग्राम खे वाइंड अप कंदासीं। तव्हांखे लॻे नथो त हिन भेरे मटियारी जी आवाम जो मूड कुझु चेंज आहे? साईं मटियारी जो आवाम हमेशह थोरो निगेटिव लेवल ते सोचींदो आहे। ओके ठीकु पॉज़िटिव उन्हनि कॾहिं बि सोचो न आहे मुंहिंजे तजुर्बे मुताबिक़ छाकाणि जो मूं सहाफ़त बि कई आहे सियासत बि कई आहे बचपन खां पर हिन दौर में आउं मटियारी जे एज़ ए सिटी शहरनि खे ॾिसंदो आहियां जॾहिं 10 रुकनी कमेटी टाउन जी हुई असां कमु कंदा हुआसीं शहर जे भलाईनि लाइ सफ़ाई सुथराई स्ट्रीट लाइट पाणी वाटर सप्लाई शहरीन एज़ ए शहरीन असांखे ओबलाइज कोन पिए कयो ठीकु अहमियत कोन पिए ॾिनी छाकाणि जो असीं नंढड़ा ग़रीब मिसकिन माण्हू हुआसीं त असां जेको वर्क कयो पिए उहो उन्हनि खे ॾिसण में कोन ईंदो हो हू असांखे माना हिकिड़ो ठीकु त इन लेवल ते हाणे मखदूम ख़ानदान जॾहिं अची वियो आहे हींअर टिकेटूं माशाल्लाह 23 सीटूं उन्हनि खे मिलियूं आहिनि त टिकेटूं हथ में अची वियूं आहिनि टिकेटूं अॼु माशाल्लाह हथ में अची वियूं आहिनि त मटियारी सिटीअ में ॾिसो न असां वटि सेनेटर सैयद महमद अली शाह जामोट बि रहियो आहे अञा बि आहे 4 साल खां 5 साल उनजो टाइम पीरियड ठीकु असांजो ज़िले जो सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सैयद अली हुसैन शाह जामोट बि आहे ठीकु आन 2 सीट मौजूदु आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां ठीकु उन्हनि जो ग्राउंड रियलिटी हुननि जो वर्क छा आहे उहो उन्हनि खे ख़बर हूंदी पब्लिक में पब्लिक जी रड़ आहे त कमु न आहे ठीकु कमु हिकिड़ो MPA बाबा MPA कमु कोन थो करे त MPA जॾहिं रफ़ीक ज़मा साईं जिन हूंदा हुआ त हिते मटियारी में हीउ जेको रोड आहे सर्कल रोड ही मेन रोड आहे जेको इहो बि रोड MPA डॉक्टर मखदूम रफ़ीक ज़मा ठारायो सोलर सिस्टम रोड खे सॼे खे ॾिना हुआ उन खां पोइ जेके बि पेवर ब्लॉक वग़ैरह जेके बि पीपल्स पार्टी जे दौर में ई जेके सही कमु थिया आहिनि जंहिंमें साईं रफ़ीक ज़मा साईं जिन मखदूम जमीन ज़मा साईं जिन मैडम शगुफ्ता जुमाणी जिन माना जेको सो इहे कमु कराया आहिनि ठीकु पर मटियारी जो माण्हू इन्हनि शयुनि खे बि माना ओबलाइज कोन थो करे त हाणे मेन मसइलो आहे त जेके कम असीं खणी अचूं था मटियारी शहर में त मटियारी शहर जा माण्हू उन्हनि कमनि खे नाक्स मटीरियल जो इल्ज़ाम हणी कम बंदि कराए छॾींदा आहिनि ऐं पोइ कम इंक्वायरियुनि में हली वेंदा आहिनि पोइ वरी कम जेॾीमहिल बंदि थी वेंदा आहिनि रोलड़े जो शिकार थी वेंदा आहिनि वरी उहे ई साॻिया माण्हू वरी इल्ज़ाम हणंदा आहिनि त बाबा इहे पैसा जेको सो MPA MNA खाई विया पर पोइ वरी जॾहिं उहे कम इंक्वायरियुनि मां ख़तमु थी निकिरी ईंदा आहिनि त वरी उहे कम शुरू थींदा आहिनि त वरी उहे ई साॻिया माण्हू वरी इल्ज़ाम तराशी कंदा आहिनि जेको सो मुनबा नौजवाननि खे को मैसेज मुंहिंजे प्रोग्राम जे तवसुल सां मुंहिंजो नौजवान खे मैसेज इहो आहे त लिहाज़ा मुस्तक़बिल में तव्हां जेको सो माज़ी खे छॾियो ऐं पुराणियुनि ॻाल्हियुनि खे छॾियो ऐं जेको सो उन्हनि माण्हुनि खे छॾियो जेके कूड़ा प्रोपेगेंडा हलाए तव्हांखे मफ़लूज कनि था तव्हां ग्राउंड रियलिटी ॾिसो हक़ीक़तुनि खे ॾिसो तव्हांजा कम कारियूं हर शइ तव्हां अचो ऐं कम वठो तव्हांजा कम न थियनि त उन में असीं वेठा आहियूं हीअ ऑफिसूं खुलियूं पियूं आहिनि माना साईं 5 सालनि खां या 7 सालनि खां या 10 सालनि खां त इहे शयूं मौजूदु आहिनि साईं 5-10 सालनि खां वठी कम हलंदड़ आहिनि ओके ठीकु
स्कूलनि माना सम्झो था आवाम जी पहुच तव्हां ताईं आहे, मखदूमनि साईं ताईं आहे। बिल्कुलु अच्छा, बिल्कुलु स्कूलनि जा कम हलिया आहिनि, प्राइमरी स्कूल, हाई स्कूल, रोड रस्ता, ई सोलर सिस्टम, इहे सभु कम पीपल्स पार्टी जे दौर में हलिया आहिनि। माना साईं ज़िंदगी जो को ख़ुशगवार लम्हो ऐं ज़िंदगी जो को नाख़ुशगवार लम्हो, इहे ॿई शेयर कंदो त पंहिंजे प्रोग्राम खे ख़तमु कंदासीं। ज़िंदगी जो ख़ुशगवार लम्हो त ज़हन ते यादि को कोन्हे। त हूंदो, शादी थी हुई उहा, को ॿियो को? हा, शादी मुंहिंजी ख़ुशगवार लम्हो इहो आहे त मुंहिंजी शादी हिकिड़ी मूंखे ख़्वाब ख़्याल में न हुई। हो, हिकु हफ़्ते में अच्छा, मुंहिंजा माफ़ कजो, सम्झो था त तव्हांजे कद जी वजह सां बि शादी में तव्हांजी रुख न हो, सम्झी सघो था? न या चई सघूं था इहो पाण? न न अच्छा। इन ॻाल्हि में मूंखे कोन्हे रुकावट। तमामु ज़बरदस्त, ठीकु आहे। माशाअल्लाह। को नाख़ुशगवार लम्हो जेको अञा ताईं दिलि में हुजे त यार इहा शइ न थिए आहे? न, अलाह साईं जा करम आहिनि, अहिड़ो को ना ख़ुशगवार लम्हो कोन थियो आहे, पर मुंहिंजो कदु हिकिड़ो नंढड़ो आहे। जी जी जी। त आउं तक़रीबन सोचींदो आहियां त मुंहिंजो कदु थोरो वॾो हुजे त केरु माना जेको सो जहिड़े जटे में माण्हू हिक ॿिए खे फेस करे सघे। तमामु ज़बरदस्त। बाक़ी इहा शइ आहे जो तमामु ख़ुशी थी मुनव्वई तव्हां सां ॻाल्हाए। व्यूअर्स, उमेदु कयां थो त तव्हांखे अॼु जो प्रोग्राम पहिरियनि प्रोग्राम वांगुरु पसंदि ज़रूरु आयो हूंदो। इन उमेद सां ख़ुदाफ़िज़ चवां थो त मुंहिंजे वीडियोज़ खे शेयर ज़रूरु कंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।